नाज़िम टंडो मोहम्मद खान में 8 जनवरी ते तालीमी दिहाड़े के हवाले से रैली कढी वई। उन हवाले से ॾिसो हाफिज़ मेमण जी ये रिपोर्ट। नाज़रीन, अज 8 जनवरी ते तालीम जो दिहाड़ो मल्हायो वियो आहे। टंडो मोहम्मद खान जी सिविल सोसाइटी PTLF पारां एक रैली कढी प्रेस क्लब जे अॻियां मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त रैली जे शरीकनि खां वीचार वठूं। तालीम सभिनी जो हक़ आहे। तालीम सां शऊर ईंदो आहे। इहो ई असांजो पैगाम आहे सभिनी ॿुधंदड़नि जे लाइ, सभिनी ॾिसंदड़नि जे लाइ त तालीम के हवाले से पांजो किरदार हर मौक़े ते अदा करियो, हर मुहाज़ से अदा करियो। तालीम से सिंध में जहालत के पटे पान जो सिंध के खुशहाल करे सकूं था। जो कि रैली हवाले से यो ही चवंदुसि त पहिरियां जो है सो असां पंहिंजे प्रोफेशन के समझंदासीं, असांजी जॉब डिस्क्रिप्शन छा आहे उनके समझणो पवंदो। ॿारनि जा स्कूल में हक़ कहिड़ा आहिनि त इन हवाले से अॼोके ॾींहं ते पैगाम ॾींदुसि। पहिरियां असां पंहिंजे प्रोफेशन के ऑन करे पंहिंजे स्कूलनि के ऑन करियूं ऐं जेके उते बच्चा पढ़नि था, जेके सफ़ा जेके सो मिडिल तबिको खणी चइजे उहे ॿार असां वटि अचनि था, उन्हनि खे ऑन करे उन्हनि खे पंहिंजो हक़ ॾियूं। अॼोकी जेका रैली PTLF ज़िले टंडो मोहम्मद खान पारां 8 जनवरी तइलीम जी लिटरेसी डे के हवाले से मल्हाई पई वञे। उनमें ऑल इंडिया एम्प्लॉइज एसोसिएशन जो भी वफ़द शामिल थियो आहे। तइलीम तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो बर्निंग टूल आहे। मेहरान TV के तसलसल से हमके या गुजारिश कंदुसि खुदारा मेहरबानी करे पंहिंजा ॿार पढ़ायो। जेसिताईं असांजी सिंध जी तइलीम जो मयार बेहतर न थींदो तेसिताईं असीं कंहिं भी फील्ड में कामयाबी नथा माणे सघूं। सब खां पहिरें मेहरान TV वारनि जा शुक्रगुज़ार आहिनि जेको मोहम्मद खान में असां तइलीम हवाले सां जेको ॾियारो मल्हायो वेंदो 8 जनवरी ते, उन में असांखे रैली शानदार रैली कढी आहे जंहिंमें असांजो मक़सदु इहो आहे त जेके बि सिंध में बंदि पियल स्कूल आहिनि उनखे खुलायो वञे। जेके नंढा मासूम ॻोल्हण ॿार रोड रस्तनि ते हलनि पिया उन्हनि खे स्कूल में दाख़िला करायो वञे त जीअं असांजो मुल्क असांजी सिंध जेकी समूरी सिंध असांजी उहा ॾुखनि तौरनि भरी पई आहे, उहा असांजी सिंध जेको सो अॻियां वधी करे तइलीम सां ई रोशनी आहे। तइलीम सां ई असां हर शइ खे खटी सघूं था। हर साल वांगुरु 8 जनवरी के मल्हायूं था। इन जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ी यादगिरी ॾियारियूं, माण्हुनि खे अवेयरनेस ॾियूं त हीअ असांजी तइलीम जेका पुठिते पई वई आहे। मुख़्तलिफ़ बहाननि सां स्कूल बंदि करे असांजी तइलीम खे तबाह कयो वियो आहे। उन लाइ असीं साञा वधि माण्हुनि खे भरपूर नमूने सां अपील कंदासीं त वधि खां वधि कोशिशि करे असांजा स्कूल SOP तहत खोलाइनि सही तरीक़े सां, जंहिंसां ॿारनि खे सुठी तइलीम मिली सके। मैं इस सिलसिले में अपने आला हकाम से और अपनी हुकूमत से ये खास अपील करना चाहूँगा कि खुदारा तालीम पर पूरी तवज्जो दी जाए। तालीम इंसानियत का जेवर है और हमारे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने भी इतना जोर तालीम पे दिया, किसी और चीज़ पे नहीं दिया। नाज़रीन, तव्हां रैली जे शरीकनि जा वीचार ॿुधा। कैमरामैन सब्तैन अली मेमण सां गॾु अब्दुल हफ़ीज़ मेमण, मेहरान TV न्यूज़ टंडो।